हिकिड़ो सोनारो पंहिंजे गुज़र सफ़र जे लाइ रोज़ी रोटीअ जे लाइ धंधे जे लाइ काफ़ी मोती खणी निकिरी पियो। हिन वटि तमामु घणा क़ीमती मोती हुया। हिकिड़ी जाइ ते पहुतो जिते तमामु घणा माण्हू वेठा हुया। उते हिन पंहिंजो सामान लाथो ऐं उन सामान जी नुमाइश कई जिते हिन माण्हुनि खे मुख़्तलिफ़ ऐं इंतिहाई क़ीमती नायाब मोती ॾेखारिया। उन खां पोइ हिन पंहिंजे खीसे मां हिकिड़ो क़ीमती मोती कढियो ऐं माण्हुनि खे ॾेखारे चयईं त ही इंतिहाई नायाब ऐं क़ीमती मोती आहे ऐं हिन जी ख़ूबी इहा आहे जो ही राति जो चमकंदो आहे। उते हिकिड़ो चोर बि वेठो हुयो जंहिं इहा शइ ॾिठी पई। ख़ैर उन सोनारे पंहिंजो सामान समेटियो, ॻंढि ॿधी ऐं वरी निकिरी पियो। चोर इरादो कयो त कंहिं नमूने हिन जो उहो मोती हिन मां कढां। जॾहिं उन सोनारे खे कंहिं तरफ़ वींदे ॾिठईं त ही चोर जेको हुयो उन सोनारे सां गॾिजी पियो। सोनारे खां पुछियईं त जनाब कारे जो प्रोग्राम आहे, कंहिं तरफ़ था वञो? सोनारे उन चोर खे ॿुधायो त मुंबईअ थो वञा। चोर सोनारे खे चयो त इहो अजीब इत्तेफ़ाक़ आहे जो मुंहिंजो बि मुंबईअ जो ई इरादो आहे ऐं हाणे गॾु सफ़र कंदासीं। ही ॿई ॼणा हलंदा रहिया। तव्हांजो हिकिड़ी जाइ ते हिननि खे राति थी वई। राति जो उन चोर पंहिंजी वास्कोटी लाहे भरिसां कंहिं वण में रखी छॾी, टंगे छॾी। उहो जेको सोनारो हुयो उनखे हाणे इन ॻाल्हि जो पको यकीन थी वियो हुयो त हीउ जेको मूंसां गॾु आहे हिनखे मुंबई न आहे हलणो, पर हीउ पक सां चोर आहे, उन क़ीमती मोतीअ जे कढई आहे। हिन छा कयो जो नज़र झले उहो जेको क़ीमती मोती हुयुसि उहो उनजी वास्कोटीअ में रखी छॾी। राति थी, देरि थी वई, सोनारे खे निंड अची वई। चोर उथियो ऐं उहो मोती ॻोल्हण लॻो। हिन उन सोनारे जा कपिड़ा ॾिठा, खीसा ॾिठा, उन जूं जेके ॿियूं ॻंढियूं हुयूं उन्हनि सभिनी में तलाश कयईं, पर इत्तेफ़ाक़ सां उनखे उहो मोती न मिलियो। जीअं ई सुबुह थी त सोनारे वरी नज़र झले उनजी वास्कोटीअ मां उहो मोती कढी छॾियो। सुबुह जो वरी सफ़र जो दौरान ॻाल्हियुनि ॿोलियुनि में उन चोर सोनारे खां पुछियो त राति तव्हां वटि उहो क़ीमती मोती नज़र न आयो, किथे चमके बि न पियो। सोनारे देरि न कई, पंहिंजे खीसे मां उहो मोती कढी ऐं उन माण्हूअ खे ॾेखारियईं। पंहिंजे खीसे मां क़ीमती मोती कढी उन माण्हूअ खे ॾेखारियईं, चोर खे ॾेखारियईं। चोर हैरान थी वियो ऐं दिलि में ख़्यालु कयईं त यार अलाए किथे वियो, मां त सॼी राति ॻोल्हियो। ख़ैर ही वरी सफ़र कंदा रहिया। ॿी राति आई। साॻी तरह सोनारे हुनजी वास्कोटीअ में उहो क़ीमती हीरो रखी छॾियो, क़ीमती मोती रखी छॾियो। वरी बि उन चोर राति जो ॾाढो तलाश कयो मोतीअ खे, पर हिनखे किथे बि मोती न मिलियो। आख़िरकार 2-3 रातियूं गुज़रियूं। सोनारो पंहिंजी चालाकी कंदो रहियो ऐं चोर बि पंहिंजी पूरी कोशिशि कंदो रहियो त कंहिं नमूने हिन मां इहो मोती कढां ऐं चोरायां, पर इत्तेफ़ाक़ सां हुन पंहिंजा टोटल हरबा इस्तेमालु कया, पर उहो मोती तलाश न करे सघियो। आख़िरकार चौथे ॾींहं ते उन चोर उन सोनारे खे ॿाहूं ॿधी अर्ज़ु कयो त असुल में मूंखे मुंबई नाहे हलणो। मां वाक़ई चोर आहियां, पर मां तव्हांखे पंहिंजो उस्ताद थो सम्झां। बसि रुगो मूंखे इहो ॿुधायो त तव्हां उहो क़ीमती मोती लिकायो किथे हुयो जो मां 3-4 रातिनि में पंहिंजी पूरी कोशिशि जे बावजूदि बि उनखे तलाश न करे सघियुसि। दोस्तो, उन सोनारे चोर खे इंतिहाई क़ीमती ऐं नायाब लफ़्ज़ चया। सोनारे उन चोर खे चयो त कॾहिं कॾहिं तव्हां पंहिंजे खीसे में बि हथु हणी ॾिसंदा कयो। दोस्तो, इन ॻाल्हि में कोई बि शक न आहे त असांखे कॾहिं कॾहिं पंहिंजे गिरेबान जे अंदरि पंहिंजो पाण जे अंदरि बि झाती पाइणु घुरिजे ऐं नुक़्स ॻोल्हणु घुरिजनि। असां कंदा ई आहियूं जो हमेशह परावा दाग़ तलाश कंदा आहियूं ऐं ॿियनि माण्हुनि में नुक़्स ॻोल्हींदा आहियूं। दोस्तो, तव्हांखे असांजा वीडियो कीअं था लॻनि, पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कजो।